अस्सलाम वालेकुम। एन एग्ज़ाम अकेडमी में तव्हांखे भलीकार चऊं था। मां यानो सुमरो। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे सिंधी जे अदब जा लेखक मशहूरु मुसनफ़ शाइर। ठीकु आहे, उन्हनि जे बारे में पढ़ंदासीं। ऐं जेके बि मूं पास पेपर ॾिठा आहिनि सेम टू सेम हिननि मां ई सवाल आयल आहिनि। मूं 100 सवाल खयां आहिनि, पर अॼु 40 सवालनि ते 1 लाइन वारा क्वेश्चन आहिनि, 1 लाइन वारा सवाल आहिनि। MCQ टाइप आहिनि, सिर्फ़ु जवाब ऐं सवाल लिखियल आहिनि। ॿियो को बि माना हिननि जे बारे में का बि शइ अहिड़ी मतिलबु गील वारी नाहे थियल। ऐं उमेदु कयां थो तव्हांखे हीअ ॿुधी करे तव्हां पास पेपर कहिड़ो बि खणंदा हो, बिल्कुलु हिकु ॿ सवाल मुख़्तलिफ़ थी सघनि था, बाक़ी सेम टू सेम सवाल ई आहिनि। सो वीडियो स्टार्ट थियण खां पहिरीं जिन मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो, सब्सक्राइब करे वठनि, जीअं उन्हनि खे ॿिया बि नवां विडिया ऐं ॿियनि टॉपिक जा नवां विडिया मिली सघनि। सो स्टार्ट कयूं था पाण पंहिंजे टॉपिक खे। सभ खां पहिरियों आहे सवाल, ऐं टिक मार्क कंदो जीअं तव्हांखे वधीक ख़बर पए। पहिरियों आहे किताब बंदर बाज़ारूं जो लेखक केरु आहे? सो इन जो अल्ताफ़ शेख आहे, लिखियो पियो अॻुवाट। ठीकु आहे। ऐं उन खां बाद में उस्ताद बुखारी जो असुलु नालो सैयद अहमद शाह बुखारी आहे। ॿियो नंबर ते किताब काफ़ी जो मुसनफ़ केरु आहे? ठीकु आहे, हिते आउं उनखे कट कयां थो। उन खां बाद में किताब काफ़ी जो मुसनफ़ केरु आहे? मखदूम तालिबुल मौला, मतिलबु काफ़ी जो बानी मखदूम तालिबुल मौला आहे। किताब सिंधी ॿोली जे तारीख़ जो मुसनफ़ सिराज मेमून आहे। ठीकु आहे। उन खां बाद में किताब लुत्फ़ुल लतीफ़ जो मुसनफ़ मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई आहे। उन खां बाद में अमर जलील जॾहिं मां न हूंदुसि किताब जो मुसनफ़ आहे। कखपन जो लेखक अली अहमद बिरोई आहे। अली अहमद बिरोई हिकु मिज़ाह निगार हो। नूरजहां नाविल डॉक्टर गरबख्शानी जो तसनीफ़ थियल आहे। उदास वीरूं हमीद सिंधी जी कहाणियुनि जो मजमू आहे। हाणे इहे 2 सवाल आहिनि। किथे चयलु हूंदो त कहाणी उदास वीरूं कहाणियूं कंहिंजो मजमू आहे, ऐं किथे ईअं चयलु हूंदो त हमीद सिंधी जो कहाणी वारो किताबु कहिड़ो आहे? उदास वीरूं थी सघे थो। ठीकु आहे न। वरी चवंदा उदास वीरूं छा आहे? त कहाणियूं आहे, इहो बि तव्हां चई सघो था। मां 3 सवाल तव्हांखे हिते मिली विया। 11 नंबर ते आहे ज़वाल नाविल जो मुसनफ़ डॉक्टर काज़ी ख़ादिम आहे। हाणे तव्हां खां पुछी सघनि था त जेको डॉक्टर काज़ी ख़ादिम जो नाविल आहे उनजो नालो छा आहे? ज़वाल आहे। वरी पुछी सघनि था त ज़वाल नाविल कंहिंजो लिखियलु आहे? ठीकु आहे। वरी पुछी सघनि था त नाविल जेको मुसनफ़ डॉक्टर काज़ी ख़ादिम जो आहे उहो छा आहे? उहो ज़वाल आहे। ठीकु आहे। माना 3 सवाल आराम सां तव्हांखे हिते मिली विया। 12 नंबर ते अचो, ग़रीबनि जो विरसो किताब नारायण दास भंबाणी जो लिखियलु आहे। ठीकु आहे। उन खां बाद में अचो वरहांगे खां पोइ सिंधी नाविल जे ओसर नूर अफरोज़ चन्ना जी लिखियलु तहक़ीक़ आहे। ठीकु आहे। हाणे इहा पुछी सघनि था इहो जेको नाविल आहे इहो छा? इहो तहक़ीक़ आहे। उन खां बाद में 14 ते अचूं था, हवा जे साम्हूं किताब इमदाद हुसैनी जो लिखियलु आहे। उन खां बाद में सिंधी गज़ल जे ओसर डॉक्टर अयाज़ कादरी जी तहक़ीक़ आहे। ठीकु आहे। 15 नंबर ते। 16 नंबर ते लुग़ातुल लतीफ़ मिर्ज़ा कलीच जी तसनीफ़ आहे। गुलछनो गुलनार जो ड्रामे जो लेखक मंज़ूर नकवी आहे। ठीकु आहे। 18 नंबर ते आहे सिंधी सबाजड़ा किताब मोहम्मद इस्माइल उरसानी जो लिखियलु आहे। ठीकु आहे। 19 नंबर ते आहे अब्दुल वाहिद सिंधी नई ज़िंदगी माएवार रिसाले जो पहिरियों एडिटर हो। ठीकु आहे। अब्दुल वाहिद सिंधी नए ज़िंदगी माएवार रिसाले जो एडिटर हो। फेरोज़ दिल अफरोज़ नाविल मौज़ूअ ते आहे। ठीकु आहे। ख़वाब खुशबू छोकिरी किताब जो लेखक किताब जो मौज़ू नाविल आहे, ऐं इन जो लेखक आहे मिर्ज़ा कलीच बेग। उन खां बाद में रहनुमा शाइरी किताब अदब व तनक़ीद जो मौज़ू ते आहे। रहनुमा शाइरी किताब अदब व तनक़ीद ते जो मौज़ू आहे। ठीकु आहे। 22 नंबर ते। उन खां बाद में 23 नंबर में आहे सिंधी ॿोली जो इतिहास किताब जो मुसनफ़ डॉक्टर ग़ुलाम अली अलाना आहे। ठीकु आहे। उन खां बाद में साओपन कारोपनू किताब जो मौज़ू आतम कहाणी आहे। ठीकु आहे। चोटियूं दर अफ़सानवी मजमूओ नसीम खरल जो आहे। पुछी सघनि था त जेको चोटियूं जेको दर आहे उहो लिखियलु आहे नसीम खरल जो, उहो छा आहे? हेठियां ऑप्शन में शाइरी अफ़सानूं कहाणियूं या सनफ़ वग़ैरह लिखियलु हूंदी त तव्हां अफ़साने खे टिक कंदा हो। ठीकु आहे।
सिंधी अदब जो तारीख़ी जाइज़ो मेमुन अब्दुल मजीद सिंधी जी तहक़ीक़ आहे। 26 नंबर ते गुल फुल मज़मूननि जो मजमूओ आहे। बदनसीब थरी इस्माइल उरसानी जी तहरीरी कयल ड्रामो आहे, मशहूरु ड्रामो आहे पुराणे दौर जो। उन खां पोइ आहे कतो। कतो जेको आहे ॿिनि सीटुनि ते ॿधल हूंदो आहे, मतिलबु अहिड़ो बेत जिन में सिर्फ़ु 2 सीटूं हुजनि उन्हनि खे कतो चइबो आहे या कुतो चइबो आहे। मोहन जो दड़ो अली बाबा जो लिखियलु नाविल आहे। ठीकु आहे, मोहन जो दड़ो कंहिंजो लिखियलु आहे ईअं पुछी सघनि था, अली बाबा जो लिखियलु आहे। हिकिड़ो सुवाल, मोहन जो दड़ो अली बाबा जेको लिखियो आहे उहो छा आहे, त उहो नाविल आहे। पुछी सघनि था त अली बाबा जो मोहन जे दड़े ते लिखियलु किताबु कहिड़ो आहे, उहो नाविल आहे। ठीकु आहे, 3 सुवाल आराम सां तव्हांखे मिली विया। मोहम्मद उस्मान ॾेपलाईअ जे किताब सांघड़ नाविल मुसनफ़ जो किताबु आहे। मोहम्मद उस्मान ॾेपलाई जेको किताबु लिखियो उहो सांघड़ नाविल आहे। ठीकु आहे। शेख अयाज़ जो असुलु नालो मुबारक अली आहे, मुबारक अली। ऐं जॾहिं शाइरीअ में वरी अयाज़ जो हुन तख़लुस ॾिनो। उन खां पोइ आहे ॻुझ ॻुझाड़ींदड़ ॻाल्हियूं जो मुसनफ़ अली अहमद बिरोही आहे। दिलि जी दुनिया कहाणी जो सनफ़ जो किताबु आहे, सनफ़ जो किताबु आहे। ठीकु आहे, दिलि जी दुनिया कहाणी सनफ़ जो किताबु आहे। न कमु निबिरियो न दम निबिरियो उस्ताद बुखारी जो शाइरी जो मजमूओ आहे या किताबु आहे। उन खां बाद में अखियुनि में टंगियल सपना, अखियुनि में टंगियल सपना, गूंगे धरती ॿोड़ो आकाश, इहे ॿई शौकत शोरे जी कहाणियुनि जा मजमूआ आहिनि। ठीकु आहे, शौकत शोरो उन जे कहाणियुनि जा मजमूआ आहिनि। कहिड़ा? टंगियल सपना, अखियुनि में टंगियल सपना, गूंगे धरती ॿोड़ो आकाश। उन खां बाद में सिंधी ज़ुबान उस्ताद शाइर ग़ुलाम मोहम्मद गदा खे चयो वेंदो आहे। सिंधी ज़ुबान उस्ताद शाइर ग़ुलाम मोहम्मद गदा खे चयो वेंदो आहे। उन खां बाद में किताबु ॾिठुमि अणॾिठल नजम अब्बासी जी आतम कहाणी आहे। उन खां बाद में समन जे दौर जी शाइरी जो ज़िक्र सभ खां पहिरीं तहफ़तुल कराम किताब में तफ़सील आहे, तफ़सील सां मिले थो। काफ़ी ॻाइण जा शुरूआती उहिञाण अरबून दौर खां मिलनि था। हाफ़िज़ मोहम्मद हारून दिलगीर गज़ल जी सनफ़ ते घणी तब आज़माई कई। ठीकु आहे, उन खां बाद में डॉक्टर 40 पूरा थिया पर कुझु सुवाल अॻिते रहिजनि था, उन्हनि खे पूरो कंदासीं। डॉक्टर मुरलीधर जेटली लिसानियात ते तहक़ीक़ सबबु मशहूरु आहे। अॼु जा 40 सुवाल पूरा थिया, त मां हिकिड़ो सुवाल 41 ते बि अची वियो। उमेदु कयां थो तव्हांखे मुंहिंजो ही लेक्चर बिल्कुलु पसंदि आयो हूंदो। अहिड़ा ॿिया लेक्चर तव्हांखे ॾिसणु मिलंदा, ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल एन एग्ज़ाम अकेडमी। मिलंदासीं के नई वीडियो में, तेसिताणी असांखे ॾियो इजाज़त। थैंक यू वेरी मच।